चिकन खाइंदो, एग खाइंदो, दाल खाइंदो, उन सां ब्रेन खे प्रोटीन मिलंदो, विटामिन्स मिलंदा, ब्रेन ग्रो कंदो, लर्निंग प्रोसेस सुठो थींदो, जेको यादि कंदो तव्हांखे जल्दी यादि थी वेंदो। ऐं जेको फ्रीक्वेंटली मूं पंहिंजे ओपीडीज़ में ॾिठो आहे जेके थोड़ा वॾा ॿार आहिनि उन्हनि खे मथे जे सूर जो मसइलो ख़ासि तौर ते हिन मोबाइल यूज़ करण सां थींदो आहे। त मां तव्हां सभिनी खे हिकिड़ो मशवरो इहो ॾींदमि त नंढी उमिरि में ॿारनि जो हीउ जेके मोबाइल यूज़ जो इस्तेमालु आहे उहो इलाही ख़तरनाक आहे ऐं उनजो इलाही बुरा जेके आहिनि से उन्हनि जे ज़हन ते असरात आहिनि। जीअं उन्हनि जी कंसंट्रेशन पढ़ाई जी तरफ़ घटिजी थी वञे या इन खां अलावा इन्वायरमेंटल बि उनजा रेज़िस जा इलाही नुक़सान आहिनि उन्हनि जे ज़हन ते। त महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे सुठा सुठा बुक्स वठी ॾियो। ठीकु आहे, ये हाणे असांजी सारी क्लास में जा ॿार ये 8 साल जा ॿार तव्हां सो हर कोई साइड हलियल आहे। जे ॿार कद में बि नंढो आहे, वज़न में बि नंढो आहे त ॾिसण सां ख़बर कोन थी पए। इलाही जीअं डॉक्टर हनी हाणे मैसेज कयो तव्हांखे त जॾहिं डॉक्टर ॾे वञो त चओ इहो ॾिसो त बीमार आहे, उनखे चओ ॾिसो मुंहिंजो ॿार सिहतमंद आहे, छा हुनजो वज़न सही आहे, पंहिंजे उमिरि जे हिसाब सां छा हुनजो कद सही आहे, भला जो ॿार बीमार नथो थिए, अलाह त तव्हांजा बीमार ॿार थियनि ऐं हमेशह सिहतमंद रहनि। तभी गवर्नमेंट की ओपीडीज़ हर जगह आए ना, जाते भी का रोगार उते आए। मां जे मां पीउ चओ हर 6 महीने में हिकु दफ़ो चओ, हर 4 महीने में तो तव्हांखे वठी वञनि, मुफ़्त जी पर्ची ठहे थी, थोरो हाई प्रोटेक्ट कराइनि था। जेके टीचर्स आहिनि, जेके माउ पीउ आहिनि, उनखे मां इहो चवंदसि पहिरियां पंहिंजी तरबियत कयो, ॿारनि जी तरबियत पाणे थी वेंदी ऐं घर में जेको खाधो पीतो आहे नंढे हूंदे खां टेस्ट करे वठे थी। घर जो खाधो नंढे हूंदे खां नंढे हूंदे खां मिठो थी मिठो न ॾियो, कंहिं शइ में खंडु विझी न ॾियो ॿारनि खे ऐं जेको नेचुरल आहे उनखे ई ॾियो ऐं जेको घर में तव्हां मानी खाओ था उनखे इहे मिर्च मसाला कढी करे घर में मैश करे उहे ई खाराईंदो, भाॼियुनि खे मैश करे उहे ई खाराईंदो, ईअं मदद कंदा रहो और उनखे मदद कंदा रहो। हैदराबाद जे मेहराण आर्ट काउंसिल में सिंध सतयुन ऐं चाइल्ड वेलफेयर ट्रस्ट पारां ॿारनि में खाद खुराक ऐं नशोनुमा जी घटिताई बाबति मालूमाती प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूलनि मां आयल ॿारनि, वालिदीन ऐं उस्तादनि खे खुराक बाबति मालूमात ॾिनी वई। सिंध सतयुन जे स्पेशलिस्ट डॉक्टरनि पारां ॿारनि में खुराक जी घटिताई सबबि ॻाल्हाईंदे चयो त खुराक जी घटिताई जे करे ॿारनि में वाधि नथी थिए, जंहिंसां ॿारु पंहिंजो कदु घटि करे छॾींदो आहे ऐं पाणी खे बॉइल करे इस्तेमालु करणु घुरिजे, छाकाणि त पाणी में मौजूदु मुख़्तलिफ़ जरासीम जो असरु हूंदो आहे जंहिंजे पीअण सां बीमारियूं पैदा थियनि थियूं ऐं टाइफाइड बुखार बि पैदा थिए थो। ॿिए तरफ़ आयल महिमाननि डॉक्टर हनीफ़ मेमून, डॉक्टर सलमा, रेहाना भुरगड़ी, अंदलीब आरफीन ॻाल्हाईंदे चयो त वालिदीन पंहिंजे ॿारनि खे सुठो खाद खुराक न ॾियण ते ॿारनि जो वज़न घटि थी वेंदो आहे, जंहिंजे करे हू कमज़ोर थी वेंदो आहे। हाणे हींअर वक़्तु डॉक्टर सलमा पंहिंजो ॿुधाए पई पंहिंजा थिंग्स ॿारनि खे, वालिदैन खे ऐं सभु स्कूल जूं टीचर्स आहिनि, सॼो पिंडाल असांजो भरियल आहे, उहो सभु पंहिंजो प्रोग्राम हली रहियो आहे। असांखे जेको रिस्पॉन्स मिलियो आहे उहो 7-8 स्कूल असां वटि अची विया आहिनि, जेके असां स्कूल सरकारी स्कूल खयां आहिनि, न कि असां प्राइवेट, सिर्फ़ु सरकारी स्कूल आहिनि, तक़रीबन 7-8 मिलिया आहिनि ऐं असांखे इलाही बहितरीनु असांखे उन्हनि जो मोट ॾाढी सुठी मिली आहे, ॾाढी सुठी मोट मिली आहे। हुननि असां सां तावन कयो आहे, हुननि असां सां वाइदो कयो आहे त असां पंहिंजे ॿारनि खे स्कूल में सिहत जे हिसाब सां ॾाढियूं बहितरीनु शयूं जेकी डॉक्टर्स ॿुधाइनि था उन्हीअ ते असां तयारु कराईंदासीं। इनशाला असांजो हीउ प्रोग्राम बहितरीनु रहंदो ऐं रहियो आहे, रहंदो। हा त मां रेहाना भुरगड़ी ऐं हीअ असांजो प्रोग्राम असांजी एडमन आहे अफ़साना भुरगड़ी, जो असांखे प्लेटफॉर्म ते असां सिंध सतयुन लाइ हिकिड़ो प्रोग्राम हुननि अरेंज कयो। हुतां अची करे असांखे हिकिड़ो मौज़ू मक़सदु ॾिनई, असांखे घर घर वञी हिकिड़ो सिंधियुनि जी ख़बरचार पंहिंजे गुरबत मां कढणु, एजुकेशन ॾियणु ऐं बहितर कमु करणु ऐं ॾुख सुख में कंहिंजी मदद करणु, असांखे इहो हिकिड़ो असांखे सुठो आइडियो बि ॾिनई ऐं सभिनी खे हिकिड़ो सुठो मौक़ो बि ॾिनई त अॻिते वधी माण्हू इंसानियत जी ख़िदमत करे। ऐं तंहिंमें अफ़साना भुरगड़ी आहे, ज़रताज मेहमान आहे, फरहादीबा आहे, असांजी अंबर आहे ऐं सबीला टालपुर आहे, असीं सभु हिकिड़ो असांजो ग्रुप आहे ऐं असांजी एडमन आहे शाहना भुरगड़ी आहे हितां जी, ऐं असांजी आहे अफ़साना भुरगड़ी इंग्लैंड में आहे। त असांजी हर ॻाल्हि में असांजी हौसला अफ़ज़ाई कराईंदी आहे ऐं हीउ प्रोग्राम असां करायो आहे, जंहिंमें असांजो मक़सदु आहे त असां अॻिते वधी पंहिंजे सिंध जे भाउर भेणूं एजुकेशन आहे, हेल्थ असांजे कमज़ोर आहे, ॿारनि जी सुठो खाधो न आहे, उन्हनि खे नॉलेज ई न आहे त छा कीअं कजे।
त असांजो मक़सदु आहे त सभिनी खे सुठी सिहत बि मिले, एजुकेशन बि ॿारनि जी थिए। उन मक़सद में सभिनी जो ताउन रहियो त इनशाला असांजो ग्रुप कामयाबु ईंदो ऐं असां अॻिते हली चाहियूं था त कुझु करे सघूं, पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे ॿारनि लाइ, ग़रीब माण्हुनि लाइ, सभु कुझु इनशाला। मुंहिंजो नालो प्रोफेसर सलमा शेख आहे। मां हिते हेड ऑफ द डिपार्टमेंट आहियां लियाकत यूनिवर्सिटी में। असां इहो जेको सिंध सरतियुनि सां मिली जेको आहे स्कूलनि जे ॿारनि जो प्रोग्राम कयो आहे, उनजो मक़सदु इहो आहे त न्यूट्रिशन जे बारे में अवेयरनेस असां पैदा कयूं। असां वटि न्यूट्रिशन जो तमामु घणो इशू आहे। 50% जेके ॿार सिंध में आहिनि उहे स्टंटेड आहिनि ऐं असां अॼु सभिनि ॿारनि जा जेके अॼु हिते आया आहिनि हाइट ऐं वेट कया आहिनि ऐं मूंखे यकीनन मुंहिंजो अंदाज़ो आहे त घटि में घटि 60 to 70% ॿार जेके असांजे हिते अॼु मौजूदु आहिनि उन्हनि जो हाइट ऐं वेट पंहिंजी एज जे हिसाब सां घटि हूंदो। इन लाइ ज़रूरी आहे त स्कूल जे ॿारनि खे, स्कूल जे टीचर्स खे ऐं स्पेशली पेरेंट्स खे सम्झायो वञे त ॿारनि खे खाधे जी ज़रूरतुनि खे कीअं पूरो कजे। पंहिंजे महदूद बजट में उहो ॿारनि खे तमामु सही खाधो खाराए सघनि था जंहिंसां हुननि जी पूरी सही तरह सां वाध थिए ऐं कंहिं शइ जी हुन में कमी न हुजे, ताकी उहो ज़हनी तौर ते, जिस्मानी तौर ते, स्पिरिचुअली ऐं सोशली हर तरह सां जेको आहिनि उहे हेल्दी हुजनि। असां अॼु जेको ॿारनि सां ॻाल्हायो उनखे इहो ई ॿुधायो त खाधे में जेको आहे उहो सब्जियूं ऐं फ्रूट इन्हनि जी अहमियत सभिनि खां वधीक आहे। ज़्यादातर घर में मानी आहे, ॿोड़ आहे, इहो त पचंदो ई आहे, पर घणियूं शयूं जेके उनखे ज़रूरी आहिनि। सब्जियुनि में दालुनि खां खाइणु ज़रूरी आहे छो त उनमें प्रोटीन आहे ऐं घणा वेजिटेबल्स जेके आहिनि फ्रूट्स डेली ॿारनि खे इस्तेमालु करणु खपनि। स्पेशली ॿार जेके स्कूल जे लंच में खणी था वञनि ऐं जेको जंक फूड खाइनि था उन जो जेको आहे असां उन्हनि खे बंदि करे, छो त जंक फूड में थोरो केमिकल्स आहिनि ऐं नुक़सानदेह आहिनि। असांजो रिवाजु आहे त ॿारनि खे केतिरो बि असां वटि ग़रीब माण्हू हुजे ॿियो न त 10 रुपया ख़र्च त रोज़ाना ॾेई थो। हाणे जीअं असां चऊं था माइटनि खे त पंहिंजे ॿारनि खे फ्रूट खारायो, जे थोरा पैसे गुंजाइश अथव त बेदा खारायो, बादाम पिस्ता खारायो, त असांखे हमेशह इहो जवाबु ॾींदा आहिनि त अॼु असांखे त एतिरो पैसो कोन्हे जो असां इहे शयूं खाराए सघूं। पर तव्हां ॿिए तरफ़ ॾिसो त 4-5 ॿारनि जी फैमिली में 10 रुपया मिनिमम हर कंहिंखे मिलनि था। जे 50 रुपये रोज़ इहे 5 ॿारनि खे न ॾियनि कचरे लाइ त 1500 महीने में बचनि था। इन 1500 में ॿारनि खे आराम सां हर शइ जंहिंमें फ़ाइदो आहे, चाहे उहो दही हुजे, बेदो हुजे, फ्रूट हुजे, नट्स में ॿियो न हुजे त मूंगफली खाराए सघनि था, जंहिं सभिनी शयुनि सां ॿारनि खे प्रोटीन मिलंदो ऐं उन्हनि जी ग्रोथ सही थींदी। न्यूट्रिशन के अलावा जेका ॿी ॻाल्हि तमामु ज़रूरी आहे उहा इहा आहे त ॿारनि जे इन्वायरमेंट जंहिंमें ॿार नर्चर थियनि था या पलनि था उनखे स्ट्रेस फ्री हुजणु खपे, प्यार मोहबत वारो इन्वायरमेंट हुजे। जे घर में स्ट्रेस वधीक आहे त उन में ॿार जी फिज़िकल ऐं मेंटल ग्रोथ अफेक्ट थी वञे थी। ॿियो ॿारनि जो असां वटि सुम्हण जो टाइम आहे, तमामु घणो रिवाजु आहे। फॉर सम रीज़न ॿार राति जो देरि ताईं जागनि था, सुबुह जो स्कूल वञनि था, स्कूल में बि सारा परफॉर्मेंस सही न हूंदी, जे टाइम सां सुम्हनि नथा ऐं छुटियुनि जे ॾींहंनि में सॼो अधु ॾींहुं निंड पिया आहिनि ॾींहं में, इहे तरीक़ा सही न आहिनि। राति जो टाइम सां सुम्हणु, सुबुह जो टाइम सां उथणु, इहो इंसान जे अलाह बि क़ुर में फरमायो आहे ऐं साइंसी तहक़ीक़ सां साबित थियो आहे त जेके ॿार राति जो देरि सां था सुम्हनि उहे बीमार बि घणो थींदा, छो त उनजी क़ुवत मुदाफ़िक़ घटि थी वेंदी ऐं उनजी लर्निंग प्रॉब्लम थींदी, मेमोरी घटि थींदी, उन्हनि जो स्कूल में परफॉर्मेंस बि अफेक्ट थींदी। इन खां अलावा हिकु ॿियो मसइलो जेको न्यूट्रिशन सां, स्लीपिंग सां, ॿारनि जी जेको आहे डेवलपमेंट सां बिल्कुलु क्लोज़ली अॼुकल्ह जे ज़माने में रिलेटेड आहे, उहो मीडिया जो आहे। ॿारनि जो मीडिया एक्सपोजर तमामु ग़लति क़िस्म जो आहे। हिकु ॿार जेको टीवी कलाक बि डेली ॾिसे थो उहो साल में 40,000 एडवर्टीज़मेंट ॾिसंदो आहे ऐं उहे सभु एडवर्टीज़मेंट हूंदियूं जंक फूड जूं या सॉफ्ट ड्रिंक्स जी हूंदियूं या बर्गर्स जी हूंदियूं ऐं दुनिया में अॻे साबित थी चुको आहे त ॿारनि जो वज़न वधाइण लाइ ऐं ॿारनि में बीमारी पैदा करण लाइ ॿ शयूं जेके तमामु टॉप मोस्ट आहिनि, जेके उहे शयूं जंहिंमें शुगर घणी आहे, ॿियो जंहिंमें सॉल्ट ऐं फैट घणो आहे। ऐं इन सभिनी जंक फूड में चाहे उहो बर्गर हुजनि, चाहे उहो ड्रिंक्स हुजनि, चाहे उहो पेस्ट्री बेकरी आइटम हुजनि, सभिनि में जेको आहे उहो शुगर ऐं फैट घणी आहे। इहे सभु इहे शयूं आहिनि जेके ॿारनि खे तमामु नंढी उमिरि में शुगर जी बीमारी या डायबिटीज़ बि पैदा करे सघनि थियूं ऐं दिलि जी बीमारियूं बि जेके आहिनि उहे जल्दी नंढी एज में थी वेंदियूं आहिनि। त ज़रूरी आहे त असां न्यूट्रिशन जो ख़्यालु रखूं, ॿारनि खे मुकमल जेका ग़िज़ा ॾियूं, सही टाइम ते सुम्हण जो जेको आहे उनखे तरीक़ो सेखारियूं ऐं ज़रूरी आहे त जंक फूड सां ऐं उहे शयूं जेके ॿारनि खे नुक़सानु पहुचाइनि थियूं उन सां बचायूं। मीडिया में असांजी जेको आहे उहो तमामु घणो एक्सपोजर खे मिनिमाइज़ कजे। 30 मिनट्स खां वधीक 4 साल ताईं त मीडिया एक्सपोजर हुजण ई न खपे। 4 साल खां पोइ 30 मिनट्स ताईं जेको आहे पेरेंट्स जी सुपरविजन में तव्हां कोई टीवी कोई चङो प्रोग्राम था ॾिसनि, बाक़ी ॿारनि खे कार्टून ऐं अजाई ॻाल्हियूं ॾेखारणु जेको आहे उहो मुनासिबु कोन्हे। मोबाइल जो इस्तेमालु ॿारनि खे 12 साल ताईं हरगिज़ न करणु खपे। इहे सभु शयूं ॿारनि जी ब्रेन जी डेवलप में नुक़सानकार आहिनि। असांखे जे खपे त असां पंहिंजे ॿारनि खे सुठा सिहतमंद हुजनि त असां दीन ऐं दुनिया ॿई तरबियत ॾियणु ज़रूरी आहिनि। असांजी दीनी तरबियत में असांजो रूटीन जेको कल्चर में इहो आहे त निमाज़ ॿार कंहिं महिल पढ़नि था, कंहिं महिल नथा पढ़नि, क़ुर हर कंहिंखे पढ़ाइनि था, इन हथनि जी हिफ़िज़ बि कराइनि था, पर क़ुर सम्झे कोई नथो। त मुंहिंजे जेको आहे माउ पीउ सां इहा रिक्वेस्ट आहे त जे तव्हां ॿारनि खे क़ुर पढ़ायो था त सम्झ सां पढ़ायो, क़ुर सम्झी पढ़नि। जे ॿार सम्झी न पढ़ंदो त उन ते अमल करणु मुमकिन कोन्हे ऐं जे अमल ई न कंदो
त ॿार जी ज़िंदगी में तब्दीली न ईंदी। त महिरबानी करे जेके आहिनि उहो असांजे दीन जी तालीम आहे, अलाह जी ॾिनल तालीम आहे, असांखे असांजे नबी जी ॾिनल तालीम आहे, साइंसी तहक़ीक़ात सां सभु ॻाल्हियूं इहे वक़्त सां साबित थी चुकियूं आहिनि त असांखे बहितरीनु जेको आहे असां लाइ ग़िज़ा फ्रूट्स ऐं वेजिटेबल्स आहिनि। त उन्हनि शयुनि ते जेका आहे वधीक तवजो ॾियो। जंक फूड खां ॿारनि खे बाज़ार जी शयुनि खां बिल्कुलु परे रखो। ॿारनि जी सुम्हण जो टाइमिंग सही रखो। ॿारनि खे बीमारी खां बचाइण जो टुका लॻारायो। ॾिसो हिकु इहा ॾाढी ज़रूरी ॻाल्हि आहे त 10 बीमारियुनि खां बचाव जो टुका त ॿारनि खे लॻनि था। 2 साल खां पोइ जेके बीमारियूं थियनि थियूं, मिसाल अॼुकल्ह पाकिस्तान में टाइफॉइड तमामु फैलियल आहे ऐं इहो टाइफॉइड XDR आहे। XDR टाइफॉइड उहो टाइफॉइड आहे जेको तमामु घटि एंटीबायोटिक सां सही थो थिए। तमामु दवाऊं बेअसर थी चुकियूं आहिनि, छो 2 दवाऊं रहिजी वियूं आहिनि जंहिंसां इहो टाइफॉइड सही थो थिए। हाणे इन्हनि बीमारियुनि खां बचाइण लाइ साई आहे, टाइफॉइड आहे, पेट जो सूरु आहे, मोशन आहिनि, बीमारी सां बचाइण जो हिकु तरीक़ो आहे ॿार पको पाणी पीअनि, बॉइल करे पाणी पीअनि, साफ़ु पाणी पीअनि, बाज़ार जी शयूं बिल्कुलु ॿारनि खे न ॾियो ऐं ॿारनि खे बीमारी खां बचाइण जो टुका लॻारायो। इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि ॿारनि खे तमामु ज़रूरी आहिनि। तव्हां पंहिंजे ॿार जी हिफ़ाज़त लाइ ॿारनि खे शुरू खां नंढे हूंदे को हथ धोइण जी आदत विझो। जेके ॿार हथ नथा धोइनि उनजे हथनि में जरासीम आहे, उहो पाण खे बि बीमार कंदा ऐं जंहिं ॿियनि ॿार सां गॾु वेठा हूंदा दोस्तनि सां हथ मिलाईंदा, उनखे हथ लॻाईंदा, उन्हनि खे बि बीमार कंदा। त हिकु मुकमल ज़ाब्ता हयात जेको आहे उहो ॿारनि खे शुरूअ खां तरबियत ॾियणु खपे। औलाद वॾी ज़िमेदारी आहे, नेमत आहे पर ज़िमेदारी बि वॾी आहे, उनजी सही तरबियत करणु तमामु ज़रूरी आहे। ऐं माउ पीउ खे मुंहिंजो हिकिड़ो आख़िरी मैसेज इहो आहे त जॾहिं असां हिनखे दुनिया खे छॾे वेंदासीं त पहिरियों सुवालु हूंदो त अलाह तव्हांजो केरु आहे, ॿियो हूंदो तव्हांजो नबी केरु आहे, टियों सुवालु जेको क़बर में पुछंदो औलाद कहिड़ी छॾे आया आहियो। त पंहिंजे औलाद खे अहिड़ी तरबियत ॾियो जो तव्हां जवाबु ॾेई सघो मुनकर नकीर खे त मां अहिड़ी औलाद छॾे आया आहियूं जेके दुनिया ऐं दीन ॿिन्ही जी मां तरबियत ॾिनी आहे। उहो हिकु सिहतमंद इंसानु आहे, जेको चङो इंसानु आहे, चङो मुस्लमान आहे, जेके किरदार बि आहे, इख़लाक़ बि आहे और दिमाग़ी और जिस्मानी सिहत बि आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो डॉक्टर हनीफ़ मेमण आहे ऐं चाइल्ड स्पेशलिस्ट आहियां। हीउ हिकिड़ो प्रोग्राम आहे जेको असां पाकिस्तान पीडियाटिक एसोसिएशन जी तरफ़ां हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन आहे जेका डॉक्टर अफ़साना बुरगुड़ी जिन जी बुनियादु रखी आहे। बेसिकली डॉक्टर अफ़साना बुरगुड़ी मुंहिंजी क्लास फेलो आहे ऐं मूंखे अॼु ख़बर पई आहे त उन ऑर्गेनाइजेशन जो पाण आहे ऑर्गेनाइज़र। मूंखे इलाही ख़ुशी थी। असां जेका टारगेट इहो त पाकिस्तान में जेका ॿारनि जी हालति हीअ आहे हिते तक़रीबन हर ॿियो टियों ॿार पंहिंजी हेल्थ में बैकवर्ड आहे। ॾिसिजे थो असांजे वटि जेका बि हाइट एंड वेट जा जेका स्केल आहिनि सुबुह जो असां हर ॿार जी कई आहे त उहो महसूसु ई थिए पियो त हर सेकेंड या थर्ड ॿार जेको असां वटि आहे उनजी स्टैंडर्ड जेका ग्रोथ हूंदी आहे उहो नॉर्मल लेवल खां घटि आहे। इहा इलाही तशवीशनाक ॻाल्हि आहे। त असांजो टारगेट इहा आहे त असां हिते सभु ॿारनि खे हिते घुराए उन्हनि खे थोरी अवेयरनेस ॾियूं ऐं त माउ पीउ ऐं टीचर्स जेका हिते मौजूदु आहिनि उहे सभिनी खे असां थोरी अवेयरनेस ॾियूं त जीअं उन्हनि खे ख़बर पए त हू पंहिंजे ॿार खे विदिन लिमिट्स हिकिड़े घर में रही कहिड़ी खुराक ॾेई उनखे सही करे सघनि था। स्कूल में टीचर छा कहिड़ा स्टेप वठी सघनि था जिन जे करे ॿार जी हालति कुझु बहितर थी सघे सिहत जी। ऐं ज़ाहिर आहे इन टीचर्स जा बि पंहिंजा घर आहिनि, उन्हनि जी बि औलादूं आहिनि, त हू पंहिंजे ॿारनि खे बि कीअं सही कनि। चवंदा हर शइ पंहिंजे घर खां स्टार्ट कजे त बहितरी आहे। जॾहिं टीचर खे अवेयरनेस हूंदी त ज़ाहिर आहे ॿार स्कूल जा बि बहितर थींदा, घर जा बि बहितर थींदा। ऐं बीइंग अ हेल्थ प्रोफेशनल असांजो टारगेट हीअ आहे त असां इन सभिनी खे गॾु खणी हलूं ऐं थोरी अवेयरनेस जेका असां वटि आहे असां उन्हनि खे ॾियूं ऐं पंहिंजा आइडियाज़ म्यूचुअली शेयर कयूं त जी ख़बर पए त असांजा ॿार जेका स्टंट आहिनि स्टंटेड आहिनि या जंहिंजो वेट घटि आहे त उहो असांखे कीअं कोप करे सघूं था ऐं पाकिस्तान जी ओवरऑल हेल्थ आहे उनखे कीअं इम्प्रूव करे सघूं था। थैंक यू। मुंहिंजो नालो अंबर सनम लगारी आहे। मां सिंध सरती जे तरफ़ां ऐं वुमेन इंजीनियर्स फोरम जे तरफ़ां इन मंच ते आई आहियां। असां इहो प्रोग्राम सिंध सरतियुनि जे तरफ़ां करायो आहे जंहिंखे सहकार कयो आहे चिल्ड्रन वेलफेयर ट्रस्ट वारनि ऐं डॉक्टर सलमा शेख असांजी अॼु महिमान ख़ुसूसी जे तौर ते असां सॾाई आहे। ॿिया बि डॉक्टर्स असां वटि आया आहिनि। असां सिंध सरती जो जेको इनिशिएट कयो जेका इब्तिदा कई उहा असांजी महिरबानी दोस्त असांजी अदी अफ़साना बुरगड़ी जेका आहे उन इन सिंध सरती जो आगाज़ कयो ऐं उन ई सिलसिले में उन्हनि जी हिम्मत असां उन्हनि असांजी वधाई आहे कि असां डिफरेंट प्रोग्राम्स कयूं पिया। असांजो फोकस आहे कि असां सिंध में एजुकेशन ऐं तालीम ऐं ॿिया मसइला इहे सभु शयूं जेके आहिनि असां नंढड़ा नंढड़ा इवेंट्स कराए रहिया आहियूं, अवेयरनेस प्रोग्राम कराए रहिया आहियूं ऐं असां चाहियूं था त सिंध जी हर सरती
सिंध जो हर सपूत असां सां गॾु रहे ऐं अदी अफ़साना जा असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे इहो कमु जे लाइ असांखे सभिनी खे गॾु कयो आहे हिकिड़े स्टेज ते। तमामु घणी दुआऊं अदी अफ़साना जे लाइ ऐं तमामु घणो थैंक्स बि अदी अफ़साना जे लाइ, उनजी पूरी टीम जेका आहे असां सभु गॾु आहियूं, सिंध जे लाइ कमु कयूं पिया, पाकिस्तान जे लाइ कमु कयूं पिया। जो नालो अंजलि बारफीन आहे। बेसिकली आई एम अ सिविल इंजीनियर ऐं हे जेको प्रोग्राम थी रहियो आहे मां तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां अदी अफ़साना जो जंहिं इहो प्रोग्राम करायो आहे ऐं बेसिकली सिंधी प्रमोट था थियनि इन सां। असांजो सिंध जेको आहे सो उहो प्रमोट थो थिए, उनमें काफ़ी इंजीनियर्स बि इन्वॉल्व आहिनि, डॉक्टर्स बि। अॼु जीअं हेल्दी फूड जे बारे में असांखे ॿुधायो थो वञे त ॿारनि खे असां हेल्दी फूड खारायूं, उहो कहिड़े तरीक़े सां खारायूं उहा अवेयरनेस ॾिनी आहे स्कूल वारनि खे। ऐं जंक फूड न खाइणु खपे, फ्रूट्स खाइणु खपनि, असांखे वेजिटेबल्स खाइणु खपनि ऐं बिल्कुलु बि ॿारनि जे इन ते फोकस कयो वञे मानी खाइण ते ऐं सुठो माना उनखे हेल्दी फूड हुजे, उनखे क्लीननेस जी ज़रूरत आहे, मानी खाइण खां अॻु में या पोइ उन्हनि खे हथनि धोइण जी ज़रूरत आहे। इहो असांजे पेरेंट्स खे न बल्कि टीचर्स खे बि गाइड करणु खपे ॿारनि खे त जीअं हो हिकिड़ी हेल्दी लाइफ गुज़ारे सघनि ऐं अॻिते जेको आहे सो उन्हनि जो मुस्तक़बिल सुठो रहे। बिल्कुलु ॿियनि स्कूलनि खे बि इहो इम्पैक्ट वठणु खपे एज़ ख़ुदि त ॿारनि जे लाइ सुठो रहंदो त उन्हनि खे अवेयरनेस वधे। छो त जेके गवर्नमेंट स्कूल्स जा ॿार था अचनि उन्हनि में एतिरी अवेयरनेस कोन्हे, उन्हनि जे पेरेंट्स में एतिरी अवेयरनेस कोन्हे, त टीचर्स खे बि बज़ाते ख़ुदि उन्हनि खे अवेयरनेस ॾियणु खपे असांखे त जीअं ॿार जेके आहिनि से अॻिते हेल्दी थियनि, न कि रुॻो जंक फूड खाइनि या छा। ऐं सभु कुझु साफ़ सफ़ाई सुथराई हेल्थ सभु कुझु उन में अची थो वञे ॿारनि जे लाइ। ॿारनि जे वालिदीन ऐं उस्तादनि पारां डॉक्टरनि खां सवाल बि कया विया जंहिं ते डॉक्टरनि मालूमात जी रसाई ॾिनी। प्रोग्राम जे आख़िर में उस्तादनि में सर्टिफिकेट ऐं शील्डूं ॾिनियूं वयूं ऐं जागरता लाइ टेबलोस बि पेश कया विया। आख़िर में आयल महिमाननि, शागिर्दनि ऐं उस्तादनि खे मानी बि खाराई वई। वहीद मुस्तफ़ा, वाइस ऑफ सिंध टीवी न्यूज़, लंडन, हैदराबाद।